वोटा टाइम मैंने साजिया फुटियां मैंने तुआने जो हाथ पर करे रोकरिया ने कहे हलो फुटे छडो वोट दो साजिया जने वोट ना टाइम अचे असांजी माइन सा गड मानियो बचाए चीज विजो कंद में चे मुंहिंजी माता या मूंखे वोट ॾेई इलेक्शन में चाढ़ियो तव्हां जे लाइ सभु कुझु कनि अॼु उहा असांजी माता केॾां वई असांखे हिते बुक मारे। थूंगे में बोध मुतासरन ने काम कयल टेंट सिटी अचानक डीसी सांगड़ जो हुकुम बाद खत्म कई वई। मुतासरन ते रेवेन्यू जा मुलाजिम एसएसपी सांगड़ पारा लाइन में मोकलियल पुलिस एहलकार कड़की पिया। बोध मुतासर औरतन ने बाड़न में केहाट खेमा बस्ती जंग जो मैदान बंजी वई। एक मच्छर हमें बीमार थिया थे पियाऊं जहाँ असाने राशन दियो जे राशन नहीं दियो तो असाने जेल लियाओ ये तंबू वाला कुलाने मारे जान छड़ाओ। गवर्नमेंट है किथे के गवर्नमेंट वोटा टाइम मैंने साजिया फुटियां मैंने तुआने जो हाथ पर करे रोकरिया ने कहे हलो फुटे छडो वोट दो हेलो को साजिया ने कहे के वोटा ने तुम्हारी आए तो बैठी जो कहते ढिलने ओडने कोलने कुल कावड़े बैठे है राशन मिले कौन तो नहीं हेना साजिया मरी के ठाई है ये गरीबा ठाई है ये गरीबा ठाई है लीडर जो ठाया या गरीबा ठाया या वोट जो लिया या गरीबा ठाया ये सब बात ये गरीबा रह है हेना वजीर आला थे फलाना थे ये आवाम है गरीब है तरह ये आवाम गरीब ना है तो उनको वजीर आला थे उनको बीजा कोई को नहीं थे। अज महीनों थो असाने ये तंबुआ में न बेसाड़े छड़िया न राशन मिले न दवा मिले न गोरी मिले न मुहारी मिले असा ये हाल थे गया है। साजिया जने वोट ना टाइम अचे असांजी माइन सा गड मानियो बचाए चीज विजो कंद में चे मुंहिंजी माता या मूंखे वोट ॾेई इलेक्शन में चाढ़ियो तव्हां जे लाइ सभु कुझु कंदुसि अॼु उहा असांजी माता केॾां वई असांखे हिते बुक मारे विहारे तंबुनि में ठलनि में वेठी आहे केॾां वई माता असांजी उहा अॼु कमाइण वारो केरु कोन्हे ऑटो ई कोन मिले के वीचारूं नंढोलूं बेवायूं बुक मारण सां ज़ुल्म रुॻो विहारे छॾियनि का शइ कोन थी मिले। कमकार सां टेंट बस्ती में ॿाहिरि वियल मुतासरनि जा खेमा उन्हनि में पियल ॿियो सामान चोरी कयो वियो। ज़रियन मूजिब बोध मुतासिर मानून पारा गुजरियल डी टेंट बस्ती में डीसी सांगड़ पारा खाधे पीते राशन समेत ॿियूं सहूलियतूं न हुजण जे करे टेंट सिटी में रहंदड़ माण्हुनि एहतजाज पिण कयो हो। उन तां नाराज़ थी डीसी सांगड़ हथूं ॻोल्ही इहा टेंट बस्ती ख़त्म कराए छॾी। इन मौक़े ते उते पहुतल साफ़ हिन अॻियां बोध मुतासिरनि दाहींदे चयो त असांजे घरनि में पाणी बीठल आहे खाधे पीते जो सामान न आहे हिते असांखे टेंट सिटी में पुलिस ऐं रेवेन्यू जे मुलाज़िमनि कढे टेंट बि पाण सां गॾु खणी विया आहिनि ऐं असां दरपदर थी वियासीं। हिननि वधीक चयो त असां मिसकिननि जी केर बि तव्हां ॿुधण वारो न आहे। HR JDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।